أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. हज़रत पीर सिंह क़ुद्दस सिर्रहु जन इरशाद फरमायो त जंहिंजो कंहिं ते कर्ज़ हुजे ऐं हू हिजाब करे ऐं कर्ज़ी खां कर्ज़ न घुरे उनखे अल्लाह ताला हर रोज़ उन कर्ज़ जेतिरो अजुर अता फरमाईंदो। तंहिं करे उनखे घुरिजे त कर्ज़दार खां कर्ज़ घुरण में नरमी करे। ऐं हिन हक़ीक़त ते हिकु हदीस शरीफ़ बयानु फरमायूं त क़यामत जे ॾियारे कंहिं शख़्स जो हिसाब थींदो ऐं चङा कम उन जा ज़ाहिर न थींदा, पोइ अज़ाब जो हक़दार थी वेंदो। मगर उन में हिकु आदत हुई त हू पंहिंजे कर्ज़दार खां कर्ज़ घुरण में हया कंदो हो। हया करण जे करे कर्ज़ न घुरंदो हो। पोइ अल्लाह ताला जी दरबार मां हुकुम ईंदो त हीउ शख़्स दुनिया में हयादार हो, तंहिं करे उन शख़्स खे छुटकारो ॾियो।